को दाखिल गन ऐ बन भरी आया अम्मा मुझे डोन रे दर्शन शला बदल साण पर चन हिन मुय सां करन न मामलो गुरु वचनों को रखना संभाल के एक एक वचन में गहरा राज है जिसने जानी है महिमा गुरु के उसका डूबा कभी न जहाज है।
गुरु वचनों को रखना संभाल के, एक एक वचन में तेरा राज है। जिसने जानी है प्रेमा गुरु की, उसका डूबा कभी ना जहाज है। उसका डूबा कभी ना जहाज है। उसका डूबा कभी ना जहाज है। होकर लगे सतगुरु न संभाले, ऐसा कभी नहीं हो सकता। होकर लगे सतगुरु न संभाले, ऐसा कभी नहीं हो सकता। वो जब हम पुकारे और वो न आए, ऐसा कभी नहीं हो सकता। जब हम पुकारे और वो न आए, ऐसा कभी नहीं हो सकता। उसके हाथों में सौंप दे हाथ को, वो तो अंग संग सदाई तेरे साथ है। जिसने जानी है महिमा गुरु की, उसका डूबा कभी न जहाज है। गुरु वचनों को रखना संभाल के, एक एक वचन में तेरा राज है। जिसने जानी है महिमा गुरु की, उसका डूबा कभी न जहाज है। उसका डूबा कभी न जहाज है। उसका डूबा कभी न जहाज है। बोलो श्री राम वाली माता की। सभी जो जय श्री राम, जय जय समाधि वारा। गुरु जी मिठड़ी प्यारी भागवत साध संगत, धन्यवाद तांजे प्रेम खे। धन्यवाद प्यारे असांजे काका लखेमल जे परिवार के, प्यारे अशोक कुमार, साजन दास, संतोष कुमार, बसंत लाल परिवार, जंहिंजी परमात्मा अज सतगुरु जी रहमत सां, मुंहिंजी आसीसनि सां अॼु मैया राणी जी चौकी सतगुरु जो सत्संग, प्यारे सूरज कुमार जी शादी जे, ये भाग्यशाली घड़ियूं हूंदियूं आहिनि। ऐं जंहिंजे अंदर में ज्ञान सत्संग, जंहिंजे अंदर में प्रेम भावना हूंदी आहे, उहो ई मन में सोचींदो आहे त मां कोई बि सुठो कार्य खां पहिरें, चाहे दुकान जो मुहूर्त आहे, चाहे शादी आहे, चाहे जगह जो मुहूर्त आहे, उन खां पहिरें मां पंहिंजे सतगुरु, पंहिंजे इष्ट देव खे बाडाए करे, उनजी आसीसां वठी करे मां पोइ कार्य कयां। ऐं जॾहिं जॾहिं असां सतगुरुनि जो परमात्मा खे ऐं पंहिंजे सतगुरु खे बाडाए करे, पंहिंजे इष्ट देव खे, पंहिंजे सतगुरु खे बाडाए करे पोइ जेको कार्य कंदासीं, ऐं इहा पक ॼाणूं त उन में कोई विघ्न न पवंदो। छो जो असां लाइ पाणी परमात्मा जे मथो रखूं था, उन सतगुरु जे मथो रखूं था, उनखे इहा अरदास कयूं था। ही भी असां सदके की प्रार्थना है हिकिड़ी, माता चौकी, चाहे गुरु साहिब घुरायूं, चाहे लाल साईं जो बारणो साहिब खणायूं, चाहे कोई भी सत्संग करायूं, सब में ॻाल्हि साॻी आहे। उनमें सॼी आहे प्रार्थना आहे पंहिंजे सतगुरु खे, पंहिंजे इष्ट देव खे, हे प्रभु, हे मुंहिंजा सतगुरु, मां हे पंहिंजे कार्य, शुभ कार्य करण वञा थो, मां साईं में तूं संग साही रहिजे, भंडारे में बरकत विझे,
कोई विघन न पे, कोई आपदा न अचे ऐं घोट कुंवार के सदे आसीसा मिलन छो त उन्हनि जी हिकिड़ी नई ज़िंदगी शुरू थी रही आहे, उन्हनि जो हिकिड़ो नओं जीवन शुरू थी रहियो आहे ऐं उहो नओं जीवन अगरि सुठे नमूने गुज़रंदो, सुठा पोइ वीचार उनखे बि ईंदा ऐं परिवार के सॼे खे उहे सुठी राह ते सुठी शिक्षा ते हलंदा। न त उहे अगरि पिता अगरि सुठी सोच न रखंदो, पुट ऑटोमेटिक उन इहो उसूल आहे, अगरि पिता सुठे रस्ते ते हलंदो त पुट बि सुठे रस्ते ते हली वेंदो। अगरि पिता सोचे तो मां शुभ कार्य कयां, सत जे स्थान ते वञा, सतगुरु जी आसीसा वठां, त पुट बि यही सोच यही वीचार रखंदो। जो हर ॻाल्हि आहे, हर शइ आहे पंहिंजे वीचार जे मथां। अगरि असां सुठा वीचार मन में रखंदासीं त पोइ असांजो वहिंवार बि ख़ुदि सुठो थी वेंदो, सभ सां वहिंवार सुठो थी वेंदो, आहार सुठो थी वेंदो। मेन वीचार सुठा रखणा आहिनि ऐं वीचार तॾहिं सुठा बणंदा जॾहिं असां पाण सिधी राह ते हलंदासीं, जॾहिं असां पाण दरबार वेंदासीं, सत्संग ते वेंदासीं, जॾहिं पाण सां परमात्मा जे दर ते वेंदासीं, सत्संग ॿुधंदासीं, त असांजा ॿार बि इन रस्ते ते हली वेंदा। अगरि पाण असां कंहिं जुआ घर में वेंदासीं या कंहिं बुरी जॻह ते वेंदासीं त ॿार बि उहा शिक्षा उहे वठंदा त बाबा जॾहिं असांजो पिता इहा शइ करे थो, ज़ाहिर आहे सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे त मां बि इहा शइ कयां। हिकिड़ो संत कंहिं गांव में आयो, उते हिकिड़ो जॻह ठहियल हुई त उन जॻह में उनखे रायो राति जो, जीअं रात जो रायो उनखे पोइ मन में बुरा बुरा वीचार अचनि पिया। सोचे पियो मां जुआ खेॾां, सोचे पियो वीचार अचनि पिया पैसा बि आहिनि, मां छो त जुआ वञी खेॾां ॿार वञी करे। ॿाहिरि जीअं निकिरो, ॿाहिरि जो वातावरण साम्हूं मंदिर हुयो, मंदिर जीअं पास में गुज़रे पियो, वरी जो वीचार मटिजे, अरे ही छा मां कयां थो, मां संत जी हुन ते पदवी ते रही करे मां इहो वीचार कीअं आंदो जुआ खेॾण जो। मां वरी ॿीहर वापसि मोटे, वरी उहो घर में जीअं वञे तो वरी उनखे उहो वीचार अची वञे। ईअं 3-4 दफ़ा ई चक्कर थियो, ॿार अचे, घर वञे, अंदरि ॿार अचे, आख़िर ॿाहिरि निकिरी करे वियो, कंहिंसां मिलियो, जंहिं घुरायो हुयो त बाबा ही जॻह छा हुयो पहिरें हिते, छा ॻाल्हि हुई हिते, मूंखे ईअं वीचार थींदा चई वाकई सही ॻाल्हि आहे। इन करे त हिन जॻह में अॻे जुआ घर हुयो, माण्हू जुआ खेॾंदा हुया ऐं इन करे उहो वीचार उनखे अचण लॻा। ईअं हूंदो आहे, ॾिसो कोई अगरि सिगरेट पींदड़ हूंदो आहे, काथे वेठो हूंदो आहे महफ़िल में, कोई सिगरेट हिकिड़ो दुखाईंदो आहे, उनखे ॿिए खे ख़ुदि ब ख़ुदि बाड़ लॻंदी आहे। उहा छा उन जी सिगरेट में कोई फ़ाइदो कोई न आहे, नुक़सान आहे, लेकिन जो मन चवंदो आहे इहा शइ मां कयां। अगरि कंहिंजे काथे कोई न पींदड़ हूंदो, शराब हुते वेंदो, कोई महिमान ईंदो, महिमान चवंदो तूं बि पी, मां अकेलो कीअं पिया, ऐं न पींदड़ हूंदो बि थोरो चवंदो ठीकु आहे ज़री वठां मां सां गॾु विया, छा आहे उनखे ॾिसी करे दिलि गुरदस। इहा छा आहे, अंदरि जे भावना, अंदरि जो वीचार हूंदा आहिनि, अंदरि जा इहे असांखे इन वीचारनि खे पवित्र बणाइणो आहे। ऐं वीचार असां जॾहिं असां पवित्र बणाईंदा, असांजी जेकी नस्ल आहे, असां जेके ॿार आहिनि, उहे ख़ुदि ब ख़ुदि रस्ते ते हली वेंदा, न त उहे दुखी थींदा पिया। पाण ॾिसो अगरि कारोबार कंदा आहियूं, सॼो ॾींहुं दुकान ते टाइम ॾींदा आहियूं, दुकान ते सुठे नमूने सुबुह जो ॿुआरी पाइणु, छंडो हणणु या वास धूप कंदा आहियूं त ॿार बि उन शइ खे सिखंदा आहिनि। उहे बि उहो दुकान खोलींदे पहिरियों ॿुआरी पाईंदा, वास कंदा, छंडो हणंदा, मथो टेके करे पोइ दुकान ते वेंदा, उन दुकान में जो दिलि लॻी वेंदो, मन लॻी वेंदो, उनखे कम खे हलाईंदा रहंदा ऐं कारोबार सुठे नमूने, सुठे कारोबार सुठे स्टेज ते पुॼी वेंदा। संतनि जा पुट हूंदा आहिनि, संत सुठी राह ते, ज्ञान ते, सत्संग ते वीचार सुठे मिलंदा आहिनि, उनजा पुट बि उहे थी वेंदा आहिनि। असल में छा आहे, मेन ॻाल्हि हूंदी आहे वॾनि जी ॻाल्हि। हाणे असांखे पाण इहे न सोचूं त असांजा पुट बिगड़ियल आहिनि। कई माण्हू आहिनि मुंहिंजो ॿार बिगड़ियल आहे, परिवार बिगड़ियल आहे।
न ॿार खे असांखे उनखे सुठे नमूने सम्झाइणो आहे। उनखे मार बि अगरि असां जेतिरी मार ॾींदा त ॿार बि न बिगड़ी वेंदो, लेकिन उनखे असांखे सम्झाइणो आहे, उनखे ज्ञान ॾियणो आहे, सत्संग ॾियणो आहे। उनखे पाण अगरि सुबुह मथो टेकण वेंदा आहियूं उनखे पाण सां गॾु वठी वञिणो आहे। नंढे लाइक़ वठी करे उनखे वठी वेंदासीं ओतिरा सुठा वीचार जल्दी सिखी वेंदो। हे संत महात्मा असांखे सम्झाइनि था, गुरु वचनों को रखना संभाल। असांखे हर मोड़ ते ईअं न आहे त कंहिं कंहिं मोड़ ते असांखे गुरु जो सहारो मिलंदो, पर न हर मोड़ ते असांखे गुरु जी सहायता सहारो ज़रूरु मिलंदो। ऐं असांखे खपंदो बि सही। जेतिरो असांजे लाइ दुनिया अहमियत आहे, जेतिरो असां लाइ पैसो अहमियत रखंदो आहे न, जेतिरो असां लाइ परिवार अहमियत रखंदो आहे, जेतिरो असां लाइ दोस्त यार मिट माइट रखंदा आहिनि, उन्हनि खां वधीक सहारो असांखे गुरु जो वठिणो आहे। छो जो कई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांजूं गुरु ई मुश्किलात हल कंदो आहे। अगरि असांजे रोज़ी में बरकत न हूंदी आहे, धंधे में बरकत न हूंदी आहे, त असां ॿिए कंहिं न ॾिसंदासीं, कंहिं दोस्त ॾे वेंदासीं जो मुंहिंजी रोज़ी बरकत न आहे, तूं कुझु कर। चवंदो मां छा करे सघां, रोज़ी बरकत न आहे। डॉक्टर ॾे वेंदासीं या कंहिं ॾे वेंदासीं, कोई बि रस्तो न ॾींदो असांखे। लेकिन जॾहिं असां सतगुरु ॾे या संतनि ॾे वेंदासीं त उहो असांखे सिधी राह रस्तो ॾेई छॾींदा। या कोई भी दुकान खोलणो तो मन में दुविधा हूंदी आहे तो वो हलंदो अलाए न हलंदो, पर जॾहिं संत महात्मा आज्ञा कंदा आहिनि त वो ठीकु आहे तूं दुकान खोल ऐं उहो सुठे नमूने हली वेंदो आहे। जेको नालण वारो हूंदो उहो बि हली वेंदो आहे। कई अहिड़ा असां वाक़िआ ठाहींदासीं, कई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, साईं फलाणो दुकान हुयो, हिकिड़े खोलियो बंदि थी वियो, 6 महीने ॿिए खोलियो वरी बंदि थी वियो, साल में 3 खोलियो, 4 खोलियो, उन दुकान में कोई टिके नथो। वाह, हर कंहिंजी पंहिंजी बरकत जी, हर कंहिंजी पंहिंजी भावना जी सोच हूंदी आहे। जीअं ॾिसो छोला चांवर आहिनि, चाट आहिनि, गोलगप्पा आहिनि, उनजी खाइण सां कोई फ़ाइदो न आहे, सभु ख़बर आहे, लेकिन पोइ बि उनजी दुकान ते रश लॻी पिया, रेड़ियुनि ते रश लॻी पिया। छो त संत महात्मा चवंदा वो परमात्मा पाण अची करे उते बींदो आहे ग्राहक जे रूप में। कई हिकिड़ा दुकान ॾिसो जीअं हाणे हिते लियाकत बाज़ार में कई अहिड़ा हूंदा, जनरल स्टोर भी कई, कपिड़े वारा भी कई, पर कंहिं जी दुकान से कोई वांदो न आहे, रश लॻी पिया ऐं कोई फारिग वेठो आहे, उन दुकान ते कोई ग्राहक नथो चढ़े। ये हर कंहिंजी पंहिंजी ही विचार ऐं भावना जो हूंदी आहे, हर कंहिंजी पंहिंजी सोच ऐं पंहिंजी जी परमात्मा सां जंहिंजे अंदर में जुड़ियो पवंदो आहे, जंहिंजी शेवा जी भावना जो फल मिलंदो आहे। उहो पुट 4 पुट अगरि हूंदा आहिनि पीउ जा, त पीउ चाहींदो इहो ई त मां चइनी पुटनि खे सुठी राह ॾियां, सुठे तरीक़े सां सुठे ओज ते पुॼायां। पर कोई वञी करे डॉक्टर बणंदो आहे त कोई वञी करे कंहिं दुकान ते नौकरी कंदो आहे, कोई वञी करे रेड़ी ते वञी करे सब्जी विकिणंदो आहे। पिता इहो न चाहींदो आहे, पिता इहो चाहींदो त मुंहिंजा पुट 4 सुठे उहिदे ते वञनि। कई अहिड़ा दफ़ा थियो आहे त पिता 4 पुट आहिनि या 5 पुट आहिनि, सभिनी खे करोड़ रुपयो ॾेई करे वञी करे पंहिंजो कमकार करियो, पर कंहिं करोड़ मां 5 करोड़ बणाए छॾिया, कंहिं करोड़ खे 0 बणाए छॾिया। इहो उन्हनि जी पंहिंजी जेका आहे नसीब जी ॻाल्हि आहे। पिता जेतिरो बि कोशिश करे पुट जो नसीब न ठाहे सघंदो आहे। नसीब असांजो जॾहिं असां छठी वारे ॾींहुं असांजा सभु नसीब लिखजी चुका आहिनि। ऐं कई अहिड़ा माण्हू, अक्सर माण्हू, ज़्यादातर माण्हू छठी वारे ॾींहुं बि दारू भाॼी वग़ैरह सां दावतां वग़ैरह कंदा आहिनि, पर संत चवंदा आहिनि इहो भले तव्हां दारू भाॼी सां भले दावतां कयो, ख़ुशियूं कयो, छठी वारे ॾींहुं करणु न खपे। इहा असांखे चलो ॾाढे ॾिसो जॾहिं असां खीर रखंदा आहियूं, आङुरियूं ॿोड़े करे ॿारड़े में खीर रखंदा आहियूं, चवंदा आहियूं विरधाता माता सुठा अंग लिखिजे। खीर ई छो रखंदा आहियूं? उस जगह ते असां दारू रखूं, दारू में आङुरियूं ॿोड़े करे सोचूं विरधाता माता सुठा अंग लिखे। जॾहिं दारू वारी रात दावत आहे, शाम जो खीर सां असां अंग लिखूं था। खीर इनी करे त खीर एड़ी पवित्र ऐं शुद्ध शय आहे जेको हर माण्हू खे, हर हिकु मज़हब में
पाक आहे। हर मज़हब में हिकिड़ो हलाल जी हलाल आहे सम्झो। शराब सो कंहिं मज़हब में हलाल न आहे, कंहिं में हराम आहे, कंहिं में हलाल आहे। और कंहिंजी पंहिंजी सोच वीचार हूंदी आहे, असांखे उन ध्यानु ॾियणो आहे। बहरहाल खीर हर मज़हब में हर मज़हब वारा पीअंदा कनि, चाहे कोई बि कंहिं बि मज़हब सां रखंदो आहे तालुक, खीर खे ज़रूरु पीअंदो ऐं खीर जी उहो क़दुरु बि कंदो। इन करे उहो असां विरधाता माता ते उहो आङुरियूं ॿोड़े करे ॿार ते लिखंदा आहियूं ऐं उन ॾींहुं ई ॿार जो नसीब लिखियो वेंदो आहे। ऐं असां उहो कोशिशि कयूं इन शइ में, छो जो मटाइणो पाण खे आहे, दुनिया खे न मटाए सघंदासीं। मां निकिरां घरों त मां सॼी दुनिया खे मटाईंदुमि, पर न थी सघंदो, दुनिया खे न मटाए सघंदो आहे। मटाइणो कंहिंखे आहे, पाण खे आहे। गुरु अर्जन देव महाराज जॾहिं सुखमनी साहिब लिखी, उन पंहिंजे लाइ लिखी 24 अष्टपदियूं सुखमनी साहिब गुरु अर्जन देव महाराज जूं 24 अष्टपद में पंहिंजे सम्झाइण लाइ, पाण खे सम्झाइण लाइ लिखी सॼियूं। ईअं न चई त मां दुनिया वारनि लाइ लिखां थो, दुनिया खे सम्झाइण लाइ लिखां थो, न, पंहिंजे लाइ। गुरु तेग बहादुर महाराजनि जॾहिं महिल अंत समय आयो, उन्हनि बि नए मेलिया सलोक लिखिया गुरु गोबिंद सिंह महाराज ने परिवार वारनि ॾे, त उन बि उन में पाण खे ॼाणायो आहे त मां पंहिंजे लाइ पाण खे सम्झायो त गुन गोबिंद गायो नहीं। पाण खे सम्झाईंदा, पंहिंजे मन खे सम्झाईंदा, छो जो ही मन आहे, मन खे असांखे सम्झाइणो आहे, दुनिया खे सम्झाइणो आहे। असां अगरि पुट खे जेतिरो बि सम्झाईंदासीं, ॾिसो कोई शराब पींदड़ हूंदो आहे, उनखे जेतिरो बि असां दड़का ॾियूं, मार ॾियूं, कुटियुनि परिवार वारा पियूं मार ॾे कुटे जेतिरो बि करे, उहो लिकी लिकी शराब पींदो जी आदत आहे, हेरल आहे। जेको जुआरी हूंदो जेतिरो ई कोशिशि कंदा उहो जुआग न मुड़ंदो, जेको सिगरेट पींदो उहो लिकी करे पींदो ई पींदो रहंदो। उहो कंहिंजे चए सां कॾहिं बि न मटबो, लेकिन छा आहे, उहो पंहिंजे मन खां मजबूर हूंदो आहे। जीअं असां पाण मन खां मजबूर आहियूं न, जीअं मन चाहींदो आहे असां मन जा गुलाम बणिया वरिता आहियूं, जीअं मन चाहींदो आहे असां उन हलंदा आहियूं। जीअं संत चवंदा आहिनि या गुरु ग्रंथ साहिब असांखे जीअं सम्झाईंदा आहिनि, या सुखमनी साहिब, भागवत साहिब, गीता साहिब जीअं असांखे सम्झाइनि था, असां उहे थोरी हलूं था पिया। असां उन्हनि जे चए ते न हलूं था, असां पंहिंजे मन चए ते हलूं था पिया। मन चाहींदो आहे सुबुह जो जड़ी माल उथी करे, हालांकि संत त चवंदा ईअं आहे, पहले नाम दान स्नान पोइ खोलण खपनि दुकान। पहिरें असांखे स्नान पाणी करे, नाम जपे, नाम सिमरन करे, पोइ कुझु न कुझु दान करे, पोइ दुकान खोलणो आहे। पर असांखे हर ॻाल्हि लाइ असांखे टाइम मिली वेंदो आहे, पर असां इन टेंशन लाइ असांखे स्नान में असां जल्दी जल्दी उबार कंदासीं या कंदासीं, पर असांखे पाठ कंदासीं या नेम कंदासीं या मथो टेके जल्दी उबार मथो टेके करे जल्दी दुकान ते पहुंचासीं, जो ग्राहक जी रिंगी थी पिया या ग्राहक इंसान बीठा आहिनि। पर ग्राहक जेको आहे उहो परमात्मा पंहिंजे कृपा सां पाण अची करे वेंदो आहे। असां जेतिरी बि कोशिशि कयूं मिलंदो असांखे ओतिरो जेतिरो असांखे परमात्मा लिखियो आहे। पर दान करण सां, कल भागवत साहिब में मां पढ़ा पियो, उन में ॿुधाए पियो श्री जेको असां भागवत पढ़ंदा आहियूं, भागवत न हुयो, ॿियो भागवत हुयो, त उन में ॿुधाए पियो त हिकिड़ो प्रेमी ॾींहं जो रोटी खाईंदो आहे, राति जो भुखियो रहंदो आहे। नारद मुनि तो गुज़रंदो आहे, चवंदो आहे भॻवान खे चओ त मां ॾींहं जो खावां थो, राति जो भुखियो रहां थो, हीअं छो थिए थो? नारद मुनि विष्णु भॻवान ॾे, छो जो ॾियण वारो उहो आहे, एका माई जुगत वियाए तिन चेले परवान, हिकु संसार हिकु भंडारी हिकु लाइ दीवान। टे चेला जेके सॼी सृष्टि जो पालन पोषण लाइ चयो वियो, ब्रह्मा विष्णु महेश। विष्णु भगवान ॾे वियो, साईं प्रेमी चए थो मूंखे ॾींहं जो रोटी मिले थी, मां खावां थो, राति जो भुखियो रहां थो, ईअं छो? चए बाबा उनखे उमिरि वॾी आहे उनजी, पर उनजा जेके रोज़ आहिनि दाणा जेके आहिनि नसीब में उहे थोरा आहिनि, इन करे असांखे थोरा सिर्फ़ु ॾींहं जा ॾियूं था पिया।
नारद उन्हें अची कर प्रेमी के ॿुधाईंदो आहे हे ॻाल्हि ईअं आहे। वो चएसि थो ठीकु आहे, भॻवान खे चओ जेतिरा में जीवन में दाणा लिखियल आहिनि उहे सॼा मां हिकु हंधि तव्हां ॾेई छॾियो, बसि पोइ मां भले बुख त उहे कटणी आहे, पोइ ईअं मां हिकु हंधि ख़तमु करे मां बुख कटींदुमि। भॻवान मने करे जो ॾेई छॾियो आहे। पर कई साल ॿ टे साल गुज़रंदा आहिनि, नारद उन जीअं ईंदो आहे ॾिसंदो आहे त उन प्रेमी जा वॾा वॾा महल ठहियल हूंदा आहिनि, बंगला ठहियल हूंदा आहिनि, जेको झोपड़ी ठहियल हुई, ॾींहुं खाईंदो राति न खाईंदो हुयो, भंडारा हलनि था, हैरान थी वियो। और उन जे पुछी न सघे उन प्रेमी खे सिधो भॻवान खे, भॻवान हे ॻाल्हि आहे तव्हां चयो दाणा थोरा आहिनि, उनखे हिक हंधि ॾेई छॾियो था बुख कटींदो। चए बाबा उन मूंखे ई कर्ज़ाई करे छॾियो, अञा मां उनखे हिक हंधि जेतिरा बि हुया, चाहे 100 कणक जी बोरियूं हुयूं या 100 कणक जा चांवर हुया, जेतिरो बि दाणा जो नसीब में लिखियल आहे, मां हिक हंधि उनखे सभु पुॼाए छॾिया कंहिं प्रेमी ज़रिए। उन छा कयो, उहे सॼा हलाइण शुरू करे छॾियईं, भंडारे में हलाइण शुरू करे छॾियईं। हाणे मूंखे भंडारो ख़ाली करिणो ई न हुयो, जीअं ख़ाली थिए पियो मुंहिंजो फर्ज़ु आहे मूंखे भरणो आहे। ॾिसो कहीं भी काथे भी कहीं भी संत आहिनि, कहिड़ी बि संत जा आश्रम धाम आस्थान आहिनि, कॾहिं बि उहे ख़ाली न थींदा आहिनि, जेतिरो हलायो ऐं जेतिरो हलाइण सां अञा वधंदो आहे। सुठे कमनि में कॾहिं बि चाहे असां गुरु ग्रंथ साहिब पाठ साहिब रखायूं, कुझु बि भॻवान तरफ़ों कोई बि सत्संग करायूं, कुझु बि करायूं, उहे सकारता आहिनि असांजा पैसा, उनमें कॾहिं उहो असां न कंदासीं। माण्हू हमेशह कीबाईंदा इन ॻाल्हि ते आहिनि। सुठा टेंट बि सुठे नमूने ख़र्च कंदा, शादियुनि ते सुठे नमूने हर शइ कंदा, मेंदनि ते ख़र्च कंदा, डीजे वग़ैरह लख लख रुपया उन्हनि ते, साउंडनि ते, हर चीज़ ते कंदा। अटकी काथे पींदा आहिनि, जेॾी महिल महाराज वेॾी पढ़ंदो आहे उन टाइम अटकी पींदा आहिनि, महाराज केतिरा वधीक छो ॾिनो पैसा, सभु शइ सुठे नमूने कंदा। हाणे जेतिरो शराब हलंदो आहे सुठो सुठो शराब हलाईंदा, हर शइ हलाईंदा, भाॼी में सभु न रखंदा, जो केतिरो ख़र्चो आहे ठीकु आहे हले थो। महाराज जो वारो हुई त वीचारे उनखे पोइ सोचींदा 5-4 को पुछूं, अरे 5-4 को छा पुछणो आहे, जेकी श्रद्धा ॾेई छॾ। शादी हाणे रोज़ न थींदी, शादी इहो दान आहे, इहो उहो सकारतो आहे, महाराज खे ॾियण त सकारतो आहे। पर हो जेका ॿिया उहो परमात्मा ॼाणे थो, तव्हां ॼाणो था सभु। हिन शइ में असां जेतिरो बि कोशिशि कयूं इन में असां कीबायूं न, इहे शइ असांखे बरकत। ॾिसो काथे बि कई मेला लॻंदा आहिनि, कई अहिड़ा मेला लॻंदा आहिनि जिते अनकुंड भंडारो हलंदो पियो आहे, जाॾे हलंदो पियो आहे, लेकिन त बि ॾिसो में बरकत ई बरकत पवंदी आहे पई। कॾहिं ॾिठो आहे करे तव्हां काथे ॿुधो आहे जो मेले में नुक़सानु थियो, न फ़ाइदो आहे। शादी में माण्हू परेशान थींदा आहिनि, कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके शादी हरूभरू दिखावो करे ख़र्च कंदा आहिनि ज़्यादा, पोइ कर्ज़ ते खणंदा आहिनि, कर्ज़ाई थी पवंदा आहिनि। लेकिन कॾहिं तव्हां ॾिठो आहे दरबार वारा कॾहिं कर्ज़ खयो आहे कंहिंखो न खणंदा आहिनि। शादियुनि वारा हमेशह या कोई बि दुकान जे लाइ कंहिं बि लाइ कर्ज़ खणंदा माण्हू, लेकिन पाठ साहिब कंहिं बि चाहे मंदर में काथे बि संत न हूंदा आहिनि, हुते बि शेवा रखाईंदा आहिनि या कुझु कंदा आहिनि, भंडारो वधंदो वेंदो आहे। जेतिरो ॾियो ओतिरो वधंदो वेंदो आहे। कई संत महात्मा केतिरी तव्हांखे मिसाल ॾियां, कई संत अचनि था, कई असां संतनि सां असां ॾिसूं था, तव्हांखे मां ॻाल्हि संतनि जी ॿुधायां त हैरान थी वेंदो। मां हिकिड़े संत ते वियासीं था ऋषिकेश में, उनजी गुज़री सालगिरह आहे हुनजी, पोइ वेठासीं जीअं, पोइ रसोई वग़ैरह खाधऊं, हर को अचे पोइ मिलण लाइ त गुलाब जो गुल हुयो हिकिड़ो, उहो ॾिनसि पिया संत खे। मां पुछियुमि अॼु काई ख़ासि ॻाल्हि छा, मुंहिंजी सालगिरह आहे। बसि एॾो वॾो आश्रम आहे जंहिंमें घटि में घटि पोइ प्लाट ते ठहियल 1000 खां वधीक कमरा ठहियल आहे, चओ तरफ़ रहण जे लाइ 2-3 हज़ार कमरा ठहियल हुया। एॾो वॾो आश्रम हुयो, शांति निकेतन या हिकिड़ो नालो सां हुयो, बसि एॾो वॾो आश्रम आहे, एॾी आमदनी आहे, उहा धूमधाम सां कयो हुए सालगिरह। मां त हरूभरू पुछियुमि पुछण लाइ, एॾे सुठे नमूने धूमधाम सां कयो हुए, 1000 रुपया ख़र्च कयो हुए, सुठे नमूने डीजे वग़ैरह घुरायो हुए, भॻत घुरायो हुए, चए तव्हां त वाकई सुठी ॻाल्हि चई आहे।
मां चयो साण ईअं थींदो आहे सुठे नमूने मौज कंदा आहियूं जेतिरो थी सघे असां कोशिशि कंदा आहियूं दिखावे जी जेतिरो थी सघे असां पंहिंजो वस कंदा आहियूं चयो उहा ॻाल्हि सही आहे लेकिन ॾिसो अगरि मां हिकिड़ा करणु चाहियां त मां ई न कंदुमि प्रेमी जेके आहिनि उहे ई कंदा मुंहिंजे लाइ हिकिड़ो चयो बि सही शुरू में हाणे त कई साल थिया मां सालगिरह न मल्हाईंदो आहियां पर शुरू में चयूं लखे रुपया ख़र्च कयूं पाणी वांगुरु ख़र्च कयूं कई स्टेज वग़ैरह आहे टेंट वग़ैरह कुझु कयूं पर मां उहो वीचार कयुमि उन राति सॼी राति मूंखे निंड न आई मां सोचियुमि हीअं हरू भरू टेंटनि जा हेतिरो लॻो हेतिरो ख़र्चु लॻो हे लॻो जेकर इहो अगरि कंहिं ग़रीबनि में हलियो वञे हा केॾो न उहो सुखी थियनि केॾो दुआयूं ॾिनो हुआ चवनी खां पोइ मां सॼी बंदिश करे छॾी कुझु बि न आहे करणो इंदौर आयासीं भगत सुशील बि गॾु असां साईं निरंजन लाल जी सालगिरह हुई उन टाइम बि सख़्ती सां मना करे छॾियनि साईं जन चयो कोई बि मुंहिंजे लाइ गिफ्ट न खणी अचे ऐं कई अहिड़ा संत आहिनि कई संत जी सालगिरह ते विया आहियूं असां सख़्ती सां मना करे छॾंदा आहिनि न तव्हां खाओ पीओ असांखो वठो अञा तव्हां ॾियो न सालगिरह में असांखो वठो गिफ्ट न ॾियो तव्हां असांखे ऐं जेतिरो हलाइनि था साईं मोहनलाल आहिनि या साईं चांडूराम आहिनि उनजे ॾिसंदा आहियूं असां उनजी रहणी उन सां गॾु ईंदा आहियूं सोईंदा आहियूं जेतिरो उहो हलाइनि था पैसो ओतिरो ॿीणो मिले थो पियो मां साईं चांडूराम सां हाणे 5 ॾींहं रहियमि हुते कोई ॻाल्हि निकिती अकेले कमरे में वेठा हुआसीं त मां चयोमांसि साईं हीअ ॾाढी थोरो ॾुखियो दौरु अची वियो आहे कुझु बीमारियूं वधी वियूं आहिनि असांजे माशरे में कई नौजवान असांजा अटैक में हलिया विया आहिनि ऐं कंहिंखे कैंसर थी वियो आहे कंहिंखे गुर्दा हो थी विया आहिनि इहे 3-4 बीमारियूं शुगर ज़्यादा इहे छाजी वजह खां कोई कारण जे दान घटिजी वियो आहे घणो घटिजी वियो आहे दान जे माण्हू पंहिंजे लाइ ॾाढो ख़र्च करनि था पिया पर दान ॾियण लाइ ख़र्चनि था तव्हां मूंखे चयो तव्हां जेतिरो जेॾी महिल जे सत्संग कयो जेतिरो थी सघे पंहिंजी शइ ते ज़ोर ॾियो जेतिरो थी सघे पंहिंजे हथनि सां दान कयो जेतिरो थी सघे जेतिरो दान कंदव ओतिरी बीमारियूं घटिबियूं न त इहो पैसो असांजो निकिरंदो कंहिं न कंहिं तरीक़े सां भागवत साहिब में बि गुरु ग्रंथ साहिब में असांजे 3 फर्ज़ आहिनि असांखे गुरु जो हिसो ॾियणो आहे दान करणो आहे मन कंहिं न्याणी खे ग़रीबनि खे ॾियणो आहे इहे 3 दान असांखे लाज़मी चया विया आहिनि अगरि जे न निकिरंदा असां अगरि इहे न ॾींदासीं कंहिं न कंहिं बहाने सां निकिरी वेंदा या डॉक्टरनि में हलिया वेंदा या कोई चोर चोरी करे वेंदो या कोई दोस्त बणिजी करे ईंदो मूंखे व्याज ते पैसा ॾे व्याज मोल बि छुटो व्याज न ॾींदो मोल बि छुटो छा कंदा कई अहिड़ा खाइजी विया आहिनि पैसा करोड़ो रुपया हलिया विया आहिनि माण्हुनि जा कई अहिड़ा वीचारा करोड़पति जेका बाद में ॾेवालो कढाए विया आहिनि वीचारा छा आहे पुछंदा आहियूं असां कई ॾो मां पुछियो आहे बाबा तव्हां इहे करोड़ रुपया हुया कीअं विया काॾे विया त सची पुछ साईं सुधी न आहे पवंदी विया काॾे असांजो पैसा इहे जेॾी महिल करोड़ ॾिसंदा हुआसीं ख़ुशि थींदा हुआसीं हाणे सुधी न आहे विया काॾे असां पाण परेशान आहियूं पैसा वेंदा काॾे पोइ उते जेको आहे न संतनि महात्मा चवंदा आहिनि पाप की माया प्राचन नहीं खाए सो इन करे असांखे संतनि महात्माउनि ते हमेशह पंहिंजे जीवन में असां हिते आया आहियूं 3 ॻाल्हियूं पाण संदर्भ में विहाए छॾियूं मन जेको असांखे परमात्मा ॾिनो आहे उन सां असांखे नाम जपणो आहे जेतिरो थी सघे कोशिशि कयूं अमृत वेले उथी करे नाम जपियूं अमृत वेले नाम जपण सां दुख रोग बीमारियूं सभु दर्द था कॾहिं बि काई मुश्किल तव्हांखे जेतिरो बि टाइम ज़्यादा टाइम न मिले तव्हांखे न उथी सघूं जंहिं बिस्तरे ते वेठा आहियूं उन बिस्तरे ते उथी करे पाणी जो गिलास पी उते ई परमात्मा खे यादि करे शुक्रानो करे वरी सुम्हो ऐं हिन तन सां जेतिरो थी सघे हाणे पनिया किल में असां वियासीं कंदकोड़ मास्टर लालचंद 80 साल जी उम्र हुई उते पनियाकल में असां गॾु हुयो पोइ मां उनखे शेवा ॾिसां पियो उन ध्यानु ॾियां पियो उन 5 ॾींहं मां उते रहियमि त 80 साल जी उम्र में सुबुह जो अमृत वेले
उथी करे स्नान पानी करे मथो टेके करे उते शेवा में लगी वञे पियो चुप करे बस कैसा मां ॾिठो मस 5 ॾींहंनि में कैसा ॻाल्हाईंदे चुपड़ी करे पंहिंजो भांड शेवा कहिड़ी करे भांडनि जी भांडा ख़तम थी वञनि बाथरूमनि जी शेवा करे वरी अची करे वरी पंहिंजो सत्संग हले मां साईं जन जो सत्संग ते वे मथो टेके करे 5 ॾींहंनि में 2-3 दफ़ा मथो टेके कॾहिं साईं सां कुझु न ॻाल्हाई कुछ भी न चई साईं खे साईं आसीसा कयो या रहमत कयो या कुछ ॾियो न शांति सां अची करे मथो टेके पंहिंजो वञी जगह ते वेही रहंदो सत्संग ॿुधी मां 4 बजे सुबुह जो हिकु दफ़ो कमरे जे ॿाहिरों ई कमरो हुयो कमरे जे ॿाहिरों हाल हुयो उनमें सुम्हियो पियो मां 4-4:30 पिया मां आयुमि अखियूं बंदि करे हीअं करे सुम्हियो पियो हुयो परमात्मा ॼाणे नेम करे पियो या निंड में ये जुड़ियो पियो हुयो परमात्मा केॾो ॾिसो भाज न मोबाइल न कुछ कपड़ा मां 5 ॾींहं ॾिठा हालांकि पैसे वारो हूंदो पैसे वारो करोड़पति 5 ॾींहं मां टमा 5 ॾींहं उहे कपड़े जो जोड़ो बीठो हिकिड़ो उनखे तमन्ना आहे शइ कंहिं बि शइ में ध्यानु न बसि इहो कंदकोड़ में भी आई हुंदी आहे जंहिं भी दरबार में काथे साओ सूमर मल्हाइनि था साओ मंगल मल्हाइनि था या कोई भी सत्संग आहे कोई भी पाठ साहिब आहे उते वञी करे उन भांडनि जी चुपड़ी करे शेवा कंदो ऐं ॾिसो अहिड़नि ई माण्हुनि जा नाला अमर थी वेंदा आहिनि ॿिया नाला हलिया वेंदा आहिनि कई माण्हू संसार में हलिया विया यादि केर बि ईंदा आहिनि जेके शेवा कंदड़ बाक़ी आम माण्हू सभु हलिया वञनि था पैसो कमाए करे ख़र्च इन करे असांखे जेतिरो थी सघे तन सां शेवा करणी आहे तन सां जेतिरी शेवा कंदासीं इन तन में बीमारियूं न ईंदियूं ऐं दान जेतिरो थी सघे दान करणो आहे तन सां ई 3 ॻाल्हियूं पंहिंजे जीवन में अपनायो 3 मुश्किल न आहे कोई ॻाल्हि मन सां नाम जपणो आहे तन सां जेतिरो टाइम मिले शेवा करणी आहे दरबार जी चाहे कहिड़ी दरबार बि हुजे तो तव्हांखे उन दरबार जी शेवा करणी आहे दान करणो आहे ऐं प्यारे असां अशोक लाल के साजंदा बाबूलाल बसंत लाल के माता चौकी साहिब जूं ऐं प्यारे सूरज जी शादी जूं एडवांस वाधाई ॾेयूं था छो जो असां त वापसी वेंदासीं साईं कैलाशपुरी दातार पाण अची करे प्यारे सूरज जी शादी कार निर्विघ्न रास कंदा ऐं तव्हां सभु ॿाहिरि वेठा आहियो सभु पाण संभाले वेंदव ऐं अचो त मिली करे हाणे असांजे प्यारा अमित कुमार भी तव्हांखे सत्संग जोड़ो शब्द ॿुधाए करे नंढड़ो असांजो जनकपुरी भी तव्हांखे शब्द ॿुधाईंदो हिकिड़ो पोइ बसि माता रानी जी आरती कंदासीं जीअं टाइम हिसाब कंदासीं ऐं अचो ताड़ियुनि जी गूंज में गॾिजी करे अशोक कुमार असांजो लख लख वाधायूं